खबर जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। अकरी चौदगी मां ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका शेयर कंदासीं। नाज़रीन, अकरी चौदगी भरिसां ॻोठ सूबो खान राजप्रवासी नौजवान जो वण मां फाऊ खाधल लाश हथे आयो आहे। नौजवान जी सुञाण अब्दुल जब्बार पुट नदीम राजपर तौर थी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अकरी चौदगी मां विन न्यूज़ जो रिपोर्टर मीर हुब्दार अली शर। जी हुब्दार, तफ़सील का आगाह कंजो। जी बिल्कुल, अकरी चौदगी भरिसां ॻोठ आहे। ॻोठ सोबो खान राजपर जिते ही वाक़ियो पेश आयो आहे। नौजवान आहे अब्दुल जब्बार राजपर वलद नदीम राजपर, जेको कल्ह घर खां निकिरी वियो। ॻोल्हा करण खां पोइ सुबुह जो वण में टंगियल लाश मिलियो। वारसनि जो चवणु आहे त असांजी कंहिं सां बि का दुश्मनी न आहे। वधीक वारसनि जो चवणु हो त कुझु ॾींहंनि खां नौजवान जेको हो परेशान हुयो, जॾहिं त हद जी पुलिस पहुची वारसनि खां तफ़सील वरिता। जी तफ़सील ॾियण लाइ अवांजी महिरबानी मीर हुब्दार अली शर। अकरी चौदगी भरिसां ॻोठ सूबो खान राजप्रवासी नौजवान जो वण में फाऊ खाधल लाश हथ आयो आहे।